सिंध जे ॿियनि शहरनि जियां कलोई में बि 16 ॾींहं ते लॉकडाउन रहियो, जॾहिं त पोरियत सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। लॉकडाउन सबब सभई पोरियत बेरोज़गार थी विया आहिनि। दर्जन पारां दुकान बंद हुअण सबब बेरोज़गारी खां तंग अची एहतिजाज कयो वियो। कलोई जे दर्जन गुलाब मेंगवाड़, लाल सागर महाराज, राजा उर्स महाराज ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कलोई शहर 16 ॾींहनि खां बंद हुजण सबब असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि चयो त ज़िला इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत जो राशन ॾियण वारो ऐलान ई रहिजी वियो आहे। असांखे का शइ कोन थी मिले, जे शहर में अचूं था त लठ जो फेको आहे पुलिस ऐं रेंजर्स जो। जे घर वञूं था ॿाहिरि चवंदा अटो कोन्हे, सब्ज़ी कोन्हे, असीं केॾां वञूं। तंहिंजे करे बिराए महिरबानी करे असां सां कुझु हेल्प कई वञे, असांखे को रिलीफ ॾिनो वञे जो असीं ज़िंदगी जा चंद ॾींहं गुज़ारे सघूं। इन जे करे सिंध सरकार खे अपील था करियूं त असांजी कुझु न कुझु हेल्प कई वञे। छो त ग़रीब माण्हू हिकिड़ा परेशान आहिनि, धंधो बंदि आहे, शहर में अफरा तफरी आहे। इन जे करे असीं प्राइम मिनिस्टर के साहब खे चऊं था त महिरबानी करे जल्द में जल्द असांखे को रिलीफ ॾिनो वञे या पैसा जेके आहिनि उहो ॾियो वञे घर घर। इहो भले 3 महीना 6 महीना ई ताईं भले शहर बंदि हुजे, पर ग़रीबनि खे कुझु ॾियो त सही। तव्हां रुगो ॾिसो पिया पैसा अचनि था 12,000, असां त पैसा ई कोन था ॾिसूं। रुगो 2 रुपया 3 रुपया टैक्स लॻो पियो मोबाइल ते। CM साहब खे अपील था कयूं, मुराद अली साहब खे, बिलाल साहब खे, असांजी को सार संभाल लही वञे। रुगो कूड़ ही 12,000 आया आहिनि, हिन में बि असांजा नाला कोन पुछंदा बि न हलायो ईअं आहिनि। अञा हुनखां चेक करे हाणे असां वटि त वॾा मोबाइल कोन, असीं कीअं चेक कयूं। इहो रुगो कूड़ ठगी हले पई। कि असां दर्जी माण्हू हिते बेरोज़गार थी आहियूं, डेली 200 रुपया कमाइण वारा, डेली अटो वठण वारा, किलो अटो वठण वारा। महिरबानी करे असां सिंध सरकार के अपील था करियूं त असांजे लाइ का सार लधी वञे। एहतियात कंदड़नि हुकूमत तोड़े ज़िला इंतज़ामिया खां नोटिस वठी राशन ॾियारण जो मुतालबो कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।